मेहमान के मिठड़ा मान दियो मेहमान वञण वारो आहे रोई रब के राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे रोई रब के राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे ईंदड़ साल जी ख़बर कना है हूंदासी यारो वञ बोलाए ईंदड़ साल जी ख़बर कना है हूंदासी हितड़े या हल बोलाए कहिड़ी ख़बर कंहिंखे को इंसान वञण वारो आहे हिते हिसाब थियण वारो आहे रमज़ान वञण वारो आहे मेहमाननि खे मान ॾियो मेहमान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे ॾींहों भी अचणो आहे आख़िर हितां भी हलणो आहे ॾींहों भी अचणो आहे आख़िर हितां हलणो आहे जेको गॾकी साण न हलंदो शाशा न वञण वारो आहे रोई रब खे राज़ी करे रमज़ान वञण वारो आहे मेहमान खे मिठड़ा मान ॾियो मेहमान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे है माइटन खां भी टुटंदो मेलो रहंदे सवे तू साल अकेलो है माइटन खां भी टुटंदो मेलो रहंदे सवे तू साल अकेलो ज़ुल्म कयई कुछ ध्यान न धरी ध्यान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे मेहमान खे मिठड़ा मान ॾियो मेहमान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे कहार जी कोरट आहे लगणी सा भी घड़ी जो आहे अचणी अदा सा भी घड़ी जो आहे अचणी हितां जी कोरट कुछ भी ना है हुते ऐलान अचण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान अचण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान अचण वारो आहे आहे अदाही दुनिया फानी कई हलिया विया ज़ालिम ज़ानी आहे अदाही दुनिया फानी कई हलिया विया ज़ालिम ज़ानी मिट्टीअ जा थिया मेहमान वञी शाशा न वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे माशूक जन जी दिलड़ी रंजाई खौफ खुदा जो को न थे आई माशूक जन जी दिलड़ी रंजाई खौफ खुदा जो को न थे आई माफ़ी ॾिजो माशूक खे मिठड़ा सना ख़ान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों मेहमान वञण वारो आहे मेहमान खे मिठड़ा मान ॾियो मेहमान वञण वारो आहे रोई रब खे राज़ी क्यों रमज़ान वञण वारो आहे।